सकाफ़त खाते पारां काछे जा रंग जे उनवान सां 2 ॾींहनि जो काछो फेस्टिवल करायो वियो। काछो फेस्टिवल जो इफ्तिताह औक़ाफ़ खाते जे सूबाई सलाहकार सैयद गुलाम शाह जीलानी कयो, जॾहिं त काछो फेस्टिवल में काछे जे हुनरनि खे हथी ॾियारण लाइ टिक जूं रिलियूं, टोपियूं, काछे जी चीकी मिट्टी मां ठहियल मट, काछे जी तारीख़ बाबति किताब ऐं खाधे जा स्टॉल पिणु लॻाया विया। उन सां गॾोगॾु मच कचहरी में काछे जे मशहूर सुगड़नि ॾोर बेत ऐं गुजारतूं ॾेई महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। काछो फेस्टिवल में अदबी नश्त में काछे जी तारीख़, क़दीम आसारनि, अदब, सकाफ़त बाबति सिंध जे महक़क़ ऐं तारीख़ी दान सैयद हाकिम अली शाह बुखारी, अब्दुल फ़त्ताह डायरी, हमीद सूमरो ऐं ॿियनि रोशनी विधी। अदबी वेहक में काछे जे शाइरनि यामीन बबर, खलील आरिफ सूमरो, तालिब कमराणी, घायल लगारी ऐं ॿियनि शाइरी सां गॾु मुकाला बि पढ़िया। फेस्टिवल में काछे जी मंज़रकशी लाइ समाजी तंज़ीम सजाग संसार पारां थिएटर पेश कयो। फेस्टिवल जी सदारत सकाफ़त खाते जे सूबाई वज़ीर सरदार अली शाह, महिमान ख़ास सूबाई वज़ीर फयाज़ अली भट्ट, MPA सैयद गुलाम शाह जीलानी, सजीला लगारी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ, जॾहिं त तक़रीब में काछे समेत परे परे खां वॾे तइदाद में माण्हुनि शिरकत कई। असां हुते जॾहिं वेठा हुआसीं मीटिंग में त साईं सरदार शाह जो त असां ॿियनि हंधि बि प्रोग्राम कराए आयासीं। थर में करे आया आहियूं, बदियुनि में करे आया आहियूं, शिकारपुर में हाणे थिए पियो, छो न वञा हाणे पंहिंजो नए गाज जे हंज में जेको मौजूदु जोग्राफी हिकिड़ो फितरी जेको इलाइक़ो आहे जितां कंहिं दौर में पंहिंजो दरिया वहंदो हुयो, उन में हिकिड़ो प्रोग्राम करे उन जेके फितरी रंगनि खे उजागर कयो वञे। ही प्रोग्राम असांखे ॾाढो भलो लॻो, छाकाणि त हिन प्रोग्राम में कई वायूं ॻायूं ऐं कई गाना ॻाया जंहिंमें असांखे ॾाढो सुठो लॻो। ॿार तां स्टाल लॻल आहिनि, ॾिसो असांजे जोई वारनि माइनि जी केॾी महिनत आहे, रिलियूं, गज, विहाणा भरियल आहिनि, दॿकियूं ठाहिनि थियूं, छॼ तमामु हिते घणो हुनर आहे। फेस्टिवल में सूफ़ी कलामनि जी राग रहण बि थी, जंहिंमें सिंध जे मशहूर फनकारनि मंज़ूर अली सखीराणी, अंबर महक, हुबदार सखीराणी, हमल फ़कीर, सांवल, संग ग्रुप, जोगी जलाल, इख्तियार अली खुश्क, लकी बलोच समेत केतिरनि ई फनकारनि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे पिंडाल में वेठल माण्हुनि खे झूमाए छॾियो। कैमरामैन राशिद बलोच सां गॾु वारिस गाॾी, सिंध TV न्यूज़, गाॾी।